नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कराची में ख़बर ॾींदा हलूं त सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में ज़री ऐं पीअण जे पाणी जी खोट शिदत इख्तियार करे वई है। फसल सुकण लॻा आहिनि। रवासी ऐं आबादगारनि जा मुख़्तलिफ़ शहरनि में इंतज़ामिया ख़िलाफ़ एहतजाजी धरना। टंडो बागो सजावल नवाब वली मोहम्मद ऐं पीर जे ॻोठ में आबादगारनि जो इंतज़ामिया ख़िलाफ़ सख़्त एहतजाज। टंडो गुलाम हैदर छाछरो में पानी जी खोट ख़िलाफ़ रवासियुनि जो सख़्त एहतजाज। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।